नाज़रीन अवामी न्यूज़ में ख़बरनि सिलसिलो जारी है। इन वक्त घोटकी मां ख़बर ॾींदा हलूं त घोटकी वेझो ॻोठ इलियास लंजार में बासर माण्हुनि पारां मुबैना ज़मीन ते कब्ज़े करण ख़िलाफ़ पीरसन मोहम्मद सुल्तान लंजार घोटकी प्रेस क्लब पहुची एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे दाईंदे चयो त ॻोठ जे बासर माण्हुनि हाजी मोहम्मद मुरीद लंजार, नेकमुंद लंजार, अब्दुल गफूर लंजार, शादी खान लंजार, अब्दुल समी लंजार ऐं ॿियनि मुंहिंजी 16 एकड़ ज़रई ज़मीन ते मुबैना कब्ज़ो करे लखें रुपयनि जी मालिकियत जी कणक ऐं कमंद जो फ़सुल बि खणाए विया। हिन चयो त ज़मीन क़बूली आहे जॾहिं त हिन ज़मीन जा खाता बि संदसि जे नाले आहिनि। मुज़ाहिरो कंदड़ पीरसन दायो त ज़मीन ते कब्ज़े करण जो केस मीरपुर माथेलो जी अदालत में हलंदड़ आहे। मथे ॼाणायल बासर माण्हू केस तां हथ खणण लाइ धमकियूं ॾेई रहिया आहिनि। हिन चयो त पुलिस बि असांजी मदद नथी करे। पीरसन दायो त मूंखे ऐं मुंहिंजे पुटनि जी हयाती खे बासर माण्हुनि मां ख़तरो आहे। पीरसन वसा वारनि आला इख्तियारनि खां घुर कई त मामले जो नोटिस वठी तहफ़्फ़ुज़ फराहम कयो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।